गज़ा में इमदादी सामान खणी वेंदड़ ॿेड़ियुनि ते इसराइल तरफ़ां हमिलो कयो वियो। ॿेड़ियुनि में सवार 40 खां वधीक माण्हुनि में पाकिस्तानी अॻूणो सेनेटर मुश्ताक अहमद बि गज़ा में जंग मुतासिर माण्हुनि लाइ इमदाद खणी वञी रहियो हो। इसराइल जे परॾेही वज़ारत मूजिबि मुसाफ़िरनि खे इसराइल बंदरगाह मुंतक़िल कयो वियो आहे। गिरफ़्तार कयल माण्हुनि खां पुछा ॻाछा बाद खेनि आज़ादु कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इसराइली फ़ौज जे हमले ते सख़्त मज़म्मत कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सोशल मीडिया ते बयान जारी कंदे चयो त इसराइल फ़्लोटला 44 मुल्कनि जे 400 खां वधीक इमदादी सामान खणी वेंदड़ माण्हुनि मथां हमलो कयो। संदन ॾोह इहो हो त जंग वारे इलाइक़े में फ़लस्तीन लाइ इमदादी सामान खणी वञी रहिया हुआ। गिरफ़्तार थियलनि खे फ़ौरी आज़ादु करे फ़लस्तीन खे इमदाद ॾिनी वञे। गज़ा में इमदादी सामान खणी वेंदड़ ॿेड़नि मथां इसराइली हमले ऐं इंसानी हक़नि वारी तंज़ीम जे माण्हुनि जी गिरफ़्तारी खे हमास दहशतगर्दी करार ॾेई छॾियो। हमास हिकु बयान में चयो आहे त इसराइल इमदादी ॿेड़नि ते सवार माण्हुनि ऐं साफ़िन खे निशानो बणायो, जेको इंसानियत ख़िलाफ़ वॾो जुर्म आहे। इसराइल जे इन खयल क़दम सां माण्हुनि में वधीक इसराइल लाइ शिदत इख़्तियार थी वई आहे। हुननि गॾियल क़ौमुनि खां मुतालबो कयो त क़ानूनी ऐं इख़्लाक़ी ज़िम्मेवारियूं पूरियूं करे ॿेड़ियुनि में सवार माण्हुनि लाइ हिफ़ाज़ती क़दम खयां वञनि। बलोचिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस पारां ॿिनि मुख़्तलिफ़ कार्रवाइनि में 13 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जो तालुक़ भारत जी तंज़ीम फितना उल ख़वारिज सां हो। ISPR तर्जुमान मूजिबि कार्रवाइनि में 10 दहशतगर्द ज़ख़्मी ऐं 4 दहशतगर्द गिरफ़्तार थिया आहिनि। आज़ाद कश्मीर में पीपल्स एक्शन कमेटी जे एहतजाज जे नतीजे में 3 पुलिस अहलकार ऐं 6 शहरी मारिजी विया, जॾहिं त मर्द औरतुनि समेत 72 पुलिस अहलकार ऐं 50 खां वधीक शहरी ज़ख़्मी थिया आहिनि। पीपल्स एक्शन कमेटी जे इख़्तियारियुनि आवाम खे अपील कई त हिकु मख़सूस एजेंडा तहत सोशल मीडिया ते जाली ख़बरूं पखेड़ियूं पियूं वञनि।